नाज़िन, पाकिस्तान में कोरोना वायरस सबब वधीक 98 ॼणा फोत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मदثر राजपूत। जी मदثر, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल अंगखरनि मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि कोरोना जे करे 98 मौत रिपोर्ट थियूं आहिनि ऐं तक़रीबन 30,000 खां मथे जेके टेस्ट थिया आहिनि उन में 4,974 माण्हुनि में कोरोना पॉज़िटिव आयो आहे। इन मुताबिक़ सिहत माहिरनि जो चवणु आहे त हिन वक़्तु पूरे मुल्क में कोरोना पॉज़िटिव जी जेकी शरह आहे उहो 9 पॉइंट खां बि वधी वई आहे। उहा ख़तरनाक सूरतहाल इख्तियार करे पई। हिन वक़्तु जेकी सूरतहाल इस्लामाबाद, खैबर पख्तूनख्वा जा कुझु शहर ऐं पंजाब जा 2 वॾा अहम शहर जंहिंमें गुजरावाला, गुजरात ऐं लाहौर आहे, उन में कोरोना जी सूरतहाल तमामु ख़तरनाक आहे। इन हवाले सां अगरि थोरा इस्लामाबाद जे हवाले सां असां पंहिंजे नाज़रीन खे अंगखर ॿुधाए सघूं त इस्लामाबाद में हिन वक़्तु जेके एक्टिव केसिस आहिनि उहे 9,178 आहिनि ऐं कोरोना जी 216 जेके मरीज़ उहे अस्पतालनि में ज़ेर इलाज आहिनि ऐं कुल मौत जेके इस्लामाबाद में हिन वक़्तु रिपोर्ट थियूं आहिनि उन जा अंगखर 568 आहिनि ऐं वफ़ाक़ी दारुल हुकूमत जे अस्पतालनि में कोरोना मरीज़नि जे लाइ 710 बेड मखसूस किया विया आहिनि। हिन वक़्तु 392 बेड जेके आहिनि उन मरीज़ मौजूदु आहिनि। कोरोना मरीज़नि जे लाइ 105 वेंटिलेटर इस्लामाबाद में मौजूदु आहिनि। 54 वेंटिलेटर हिन वक़्तु कोरोना मरीज़नि जे ज़ेर इस्तेमालु आहिनि। इहा इस्लामाबाद जी मजमूई तौर ते सूरतहाल आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेके कोरोना जी टेस्ट पॉज़िटिव जेके केस रिपोर्ट थी रहिया आहिनि उहे 500 खां मथे डेली बेसिस ते इस्लामाबाद में कोरोना जा केस रिपोर्ट थिया आहिनि। कल्ह साइनोफार्म जी 5 लख ऐं कैसेनो बायो वैक्सीन जी 60,000 खुराक नूर खान एयरबेस पहुची, जेकी अॼु मुतलका जेके सूबनि में उन्हनि खे डिस्ट्रीब्यूशन जो अमल शुरू कयो वेंदो। इहो डॉक्टर फैसल जेको मां वञे को चयो थो कल्ह नूर खान एयरबेस ते उहा जेकी वैक्सीन आई उहा क़बूल कई वरितो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजमूई तौर ते जेकी कोरोना वैक्सीन जी तादाद 15 लख जी डोज़ पाकिस्तान अची चुकी आहे। 10 लख जी जेकी डोज़ वैक्सीन हुई उहा हिन खां पहिरीं आई, जॾहिं त 5 लख कल्ह नूर खान एयरबेस ते वैक्सीन पहुती आहे। हिन वक़्तु जेकी कोरोना वायरस जी जेके ऑक्यूपाइड बेड्स आहिनि उन में जेके मुल्तान में सभ खां घणा बेड हिन वक़्तु ऑक्यूपाइड आहिनि जंहिं पेशेंट्स मौजूदु आहिनि। उनजी तादाद 67% आहे। लाहौर 2 नंबर ते, इस्लामाबाद 3 नंबर ते आहे। जॾहिं त ऑक्सीजन बेड मुकमल तौर ते ख़तमु थी चुका आहिनि उहो शहर आहे सवात, जंहिंमें 100% बेड ऑक्यूपाइड आहिनि। उते हिन वक़्तु ऑक्सीजन बेड मौजूदु न आहे। ऐं इन सां गॾोगॾु गुजरांवाला जंहिंमें 85% जेके ऑक्सीजन बेड आहिनि उहे ऑक्यूपाइड आहिनि, उन पेशेंट मौजूदु आहिनि। ऐं पेशावर में 84% ऐं गुजरात में 74% बेड जेके आहिनि उन्हनि ते पेशेंट मौजूदु आहिनि। मुदثر, जी महिरबानी।